जी नाज़रीन, ख़बर है करमपुर में जेका असां शेयर कयूं पिया। करमपुर पुलिस रात देर से खुफ़िया इतला ते कार्रवाई करे एक मूवी के बाजियाब करण की दावा कई है। करमपुर थाने की हद में 1.5 महीनो अग फोन ते रिकी अगवा थियल गोड़ नसुल्ला खान बेजाणी वासी नौजवान मीहो गुंजो के पुलिस बाजियाब करण की दावा कई है। पुलिस मूजिब नौजवान मीहो गुंजो के हथियारबंद एक हंध का बे हंध मुंतकिल कर रहा हुआ तो खुफ़िया इतला ते ॾोहारनि खिलाफ़ कार्रवाई करे नौजवान के बाजियाब कराया है, जॾहिं त ॾोहारी कचे तरफ़ फरार थी विया। मुगी नौजवान मीहो गुंजो जे बाजियाबी ते संदसि घर में खुशी वारो माहौल आहे। जी नाज़रीन, ख़बर है शिकारपुर में जेका असां शेयर कयूं पिया। IGP सिंध रिफ़त मुख्तार राजा SSP ऑफिस शिकारपुर पहुतो। DIG लाड़काणो नासिर आफ्ताब SSP शिकारपुर डॉक्टर मोहम्मद इमरान खानपुर मौजूद हुआ। IGP सिंध ऐं ॿियनि ऑफिसरनि शहीदनि जी यादगार ते गुल चाढ़े फातह ख़्वानी कई। तंहिंखां पोइ IGP सिंध जी सदारत हेठि SSP ऑफिस शिकारपुर में अमन अमान जी सूरत हाल जे हवाले सां इजलास थी गुज़रियो। इजलास में DIG लाड़काणा नासिर आफ्ताब, DIG सकर अब्दुल हमीद खोसो, SSP कश्मीर कंदकोट रोयल खान खोसो, SSP स्पेशल ब्रांच लाड़काणा मंसूर अहमद मुगल और ASP सिटी शिकारपुर मोहम्मद उस्मान खान शिरकत कई। इजलास में SSP शिकारपुर और कश्मीर IG सिंध के ज़िलनि जी सूरत हाल ते ब्रीफिंग ॾिनी। IGP सिंध जो चवणो हो त शिकारपुर के कच्चे ऐं पक्के जे इलाइक़नि में ॾोहारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ऑपरेशन में पुलिस सां गॾु रेंजर्स पैसो वठंदी। कच्चे ऐं पक्के जे इलाइक़नि खे ॾोहनि खां महफ़ूज़ बणाइणो आहे। मुंहिंजो वधीक चवणु हो त कच्चे में अमन अमान के यकीनी बढ़ायो वेंदो। ॾोहारनि जे ख़िलाफ़ जदीद नमूने सां जदीद हथियारनि सां ऑपरेशन थींदो ऐं ॾोहारनि जे सहूलियतकारनि ऐं मददगारनि जे ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई पिणु कई वेंदी। IGP सिंध जो वधीक चवणु हो त कच्चे ऐं पक्के मां ॾोहारनि जो ख़ात्मो करणु ऐं आवाम जी जान माल जो तहफ़ुज़ करणु सिंध पुलिस जी बहितरीन तरजीह आहे। ॾोहारनि जे ख़ात्मे ताईं कच्चे में ऑपरेशन जारी रहंदो। नाज़रीन, ख़बर है कंदकोट में जेका असां शेयर कयूं पिया। कंदकोट में 10 महीना अगवा थियल नाज़िया खोसो ऐं धीअ कौसर खोसो के पुलिस गोबलो थाने की हद में भंगवार बिरादरी की गैंग से मुकाबले बाद बाजियाब करण की दावा कई है। औरत ऐं संदसि धीअ जी बाजियाबी लाइ मुसलसल एहतिजाजी मुज़ाहरा कया विया। अॼु औरत ऐं न्याणी जी बाजियाबी खां पोइ वारसनि में ख़ुशी वारी लहर आहे। मिले ॼाण मूजिबि कंदकोट खां 10 महीना अॻु अगवा थियल नाज़िया खोसो ऐं धीअ कौसर खोसो के इलाज लाइ कंदकोट आई हुई। संदनि भंगवार गैंग जे ॾोहारनि घर वेंदे रस्ते में अगवा करे वरितो हो। अॼु खेनि पुलिस मुबैना मुक़ाबले बाद नाज़िया खोसो ऐं धीअ कौसर खोसो के पुलिस बाजियाब करण की दावा कई है। पुलिस जो चवणु आहे त गोबलो थाने की हद में भंगवार गैंग से मुक़ाबलो थियो आहे। ॾोहारी मुगवी नाज़िया खोसो ऐं धीअ कौसर खोसो के छॾे फरार थी विया। नाज़िया खोसो ऐं धीअ कौसर खोसो की बाजियाबी खां पोइ वारसनि में ख़ुशी वारी लहर मोटी आई है। जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त ॾोहारनि खिलाफ़ सर्च ऑपरेशन जारी है। जल्द ॾोहारनि खे भी गिरफ़्तार किया वेंदो।